बिरासगी में सिंध सहाफ़ी इतिहाद जे सॾ ते मेहराबपुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो हुयो। उन मौक़े ते सिंध सहाफ़ी इतिहाद वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी चेयरमैन एम ज़फर तगड़, बचल हिंगोरो, अख्तर हुसैन चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल जा पहिरां पीपल्स पार्टी बिलावल ट्रेन मार्च ॾे वञी रहिया आहिनि। अज़ीज़ मेमण हिकु बेबाक सहाफ़ी हो, सच लिखण ते खेसि बेगुनाह क़त्ल कयो वियो। हुननि चयो त सिंध हुकूमत पारां जोड़ियल JIT मुकमल नाकाम थी चुकी आहे। क़त्ल जो मास्टरमाइंड मुश्ताक सातो सियासी पुठ भराई हुजण करे हिन महिल ताईं गिरफ़्तार नाहे थी सघियो। सहाफ़ी इतिहाद वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवाणनि ऐलान कंदे चयो त ईंदड़ आचर ते मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वेंदो, जंहिंखां पोइ जल्द गवर्नर हाउस अॻियां बि एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो। एहतिजाजी रैली में PP शहीद भुट्टो, STP, नून लीग अॻुवाणनि समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk